अस्सलाम वालेकुम। अच्छा, कुछ हिकु ॿ टर्म्स इंग्लिश में रहिजी वियूं, जीअं ख़ाली सेट आहे हिनखे एम्प्टी सेट चइबो आहे, पर उन खां पोइ हिनखे नल ऐं वाइड सेट बि चइबो आहे। ठीकु आहे, हाणे ईअं न हुजे त तव्हांखे ख़ाली सेट जो कॉन्सेप्ट हुजे पर उते नल या वाइड सेट लिखियलु हुजे ऐं तव्हां हुनखे छॾे अचो। एम्प्टी सेट या नल सेट या वाइड सेट इहो साॻी ॻाल्हि आहे। सिंगलटन खे सिंगलटन चइबो आहे। हाणे हे इंग्लिश में ॿुधाइणु रहिजी वियो त बराबरि सेट ऐं हिकु जेतिरे सेट खे छा चइबो आहे। बराबरि सेट खे चइबो आहे इक्वल सेट। बराबरि जो सेट जो तव्हांखे कॉन्सेप्ट आई होप सम्झ में अची वियो हूंदो त ॾिसो ए ऐं सी जेके आहिनि पाण में बराबरि सेट आहिनि, छो जो मेंबर बि साॻा अथनि ऐं रुकननि जो तइदाद बि साॻियो आहिनि त 4 पर नंबर बि साॻा आहिनि। इन करे ए ऐं सी पाण में छा थी वेंदा, इक्वल सेट। पर हिननि में ॾिसो त मेंबरनि जो तइदाद सिर्फ़ु बराबरि आहे, यानी हिन में बि 4 मेंबर आहिनि, हिन में बि 4, पर मेंबर ॿिया आहिनि। हिन में 1 2 3 आहे, हिन में ABC आहे। इन करे ए ऐं बी पाण में हिकु जेतिरा सेट, या इंग्लिश में हिनखे चवंदा अथई इक्विवेलेंट। बराबरि सेट त इक्वल सेट, ऐं जेकॾहिं हिकु जेतिरा सेट त पोइ उन्हनि खे इक्विवेलेंट सेट। ऐं बराबरि हिकु जेतिरनि सेटनि खे हीअं ज़ाहिर कबो आहे, बराबरि सेट खे हीअं ज़ाहिर कबो आहे। ठीकु आहे, हिनखे इक्विवेलेंट सेट चइबो आहे। उन खां पोइ अचो त मातहत सेट खे त सब सेट चइबो आहे। मातहत सेट माना जंहिंजा मिसाल जीअं हाणे हे 2 3 इहे 1 2 3 हिन में शामिल आहिनि, इन करे ए मातहत आहे बी जो। हाणे बी वरी हिनजो छा थींदो, बाला सेट थींदो। ठीकु आहे, जंहिंखे शो हीअं कबो आहे, ऐं बाला सेट खे इंग्लिश में चइबो आहे सुपर सेट। ठीकु आहे, इहे टर्मिनोलॉजीज़ रहियलूं ऐं मां सोचियो तव्हांखे इहे क्लियर कराए छॾियो।